अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 6 अप्रैल वेनसडे, सुबुह जा 10 थिया आहिनि ऐं हाणे ही ॾही मां हिते ॼमाइण जे लाइ रखी आहे। छोकिरी कमु करे हली वई आहे। थांव हिते पिया आहिनि किचन में। इन्हनि सभिनी खे मां सिधो करे फैलाए रखी वेंदमि त जीअं हे ड्राई थी वञनि ऐं तेसि ताईं मां कुझु वरी अङण में ॿाहिरि कमु कंदमि। ॿाहिरि हलूं था। प्लांट्स खे पाणी ॾियणो आहे मूंखे। पहिरियों कमु इहो आहे। हिकु त प्लांट्स खे पाणी ॾींदमि, प्लस अलाए कॾहिं खां मां हे काठ जो जेको दॿो आहे इहो वठी आई आहियां त मूंखे हिनखे मेकओवर करिणो हो, स्टोरेज बॉक्स ठाहिणो हो। हिन मां अञा ताईं मां कोन्ह ठाहियो आहे। सो हिकिड़ो त मूंखे अॼु हिनखे बि हिन बॉक्स खे धोइणो आहे, छो त इलाही मिटी पइजी वई आहे। ऐं ॿियो मूंखे हिन मैट खे बि धोइणो आहे। त हिन में ॿी त का गंदगी कोन्हे, पर हिते डस्ट इलाही आहे अङण में, तंहिंजे करे इहो टांकीअ खे ढकण जे लाइ मां इहो रखंदी आहियां। इनखे बि वॉश करिणो आहे। ऐं प्लांट्स बिल्कुलु ड्राई थी विया आहिनि। इन्हनि खे मां पाणी ॾींदमि। ऐं अञा ताईं मां हितां पाम न हटायो आहे। हे त सुकी वियो आहे। हिते हरभर चांहि विलारे बीठो आहे, ख़तमु आहे। हिनखे त कढिणो आहे लाज़मी। हिन जो बि ॾिसां थी छा थो थी सघे, त कुझु न कुझु हिननि जो कंदमि। सो सभिनी खां पहिरियों प्लांट्स खे पाणी ॾियां ऐं हा हिननि जो थोरो हाल अहिवाल वठां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। न मुंहिंजो हे जेको मां विधो न हिन में कटिंग, हिन में रूट नथी निकिरे, ॾिसां थी। ऐं हिन में बि चेक कयूं। माशाअल्लाह बिस्मिल्लाह रहमान रहीम। हा ॾिसो हिन में केॾियूं ज़बरदस्त हे रूट्स निकितियूं आहिनि। हिनखे वापसि थी कयां, हिन में पियो हुजे अञा फ़िलहालु, छो त फ़िलहालु मूंखे टाइम न आहे त मां हिन ते महिनत कयां। सो हे प्लांट अलाए छो मुंहिंजो सुकंदो थो वञे, अलाए ख़बर न आहे छा चकर आहे। पाणी बि अथसि, सभु कुझु आहे, पोइ बि। सो बहरहाल जॾहिं मां हिते ईंदी आहियां इन्हनि सभिनीनि जी ख़बरचार ख़ैर ख़ैरियत मूंखे ज़रूरु हाल वाल वठिणो हूंदो आहे। सो हाणे हिते पाणी ॾींदमि। सभिनी खां पहिरीं ॿाहिरि कोन थी ॾियां, सिर्फ़ु अंदरि ॾियणो आहे, छो त ॿाहिरि मां इलाही घणो पाणी ॾींदी आहियां। ॿियो त हे जेके हिन नंढा नंढा पॉट्स आहिनि न, नंढियूं नंढियूं कूंडियूं आहिनि, त हिननि जो पाणी सुकी बि जल्दी वेंदो आहे। त बसि इहो अॼु मूंखे करिणो आहे हिते। पाणी ॾेई छॾियो सभिनी प्लांट्स खे। ऐं हिते हिन वॾे मैट खे हिन दॿे ते रखियो आहे। थोरो हिन जो पाणी ड्रेन थी वञे, टपकी वञे, त पोइ मां हिनखे सुकणो विझंदमि। ऐं हिते खीर हाणे खीर वारो आयो त उहो मां हिते रखी छॾियो। सो इहो खणूं था, हलंदासीं अंदरि। 11 थिया आहिनि पूरा ऐं खीर कढ़ी वियो आहे तक़रीबन। हिनजी हाणे ॿाहिरि बंदि कंदमि मां। ऐं हिते जेको आहे कुझु पेपर्स मूंखे फाड़े उछलाइणा हुया, उन में कुझु पाक नाला लिखियलु हुआ, त उहे मां कटिंग करे अलॻि करे कढी रखिया आहिनि। ऐं उहे कागज़ फाड़े उछले छॾियमि, छो त असां गंद जी मूं वटि जेका हूंदी आहे न, थैली हूंदी आहे, डस्टबिन न हूंदो आहे। त हमेशह मां उनजे तरे में कपिड़नि जूं कटिंग्स या पेपर कटिंग्स विझंदी आहियां, त जीअं जेका बि कचिरे जी आलाण हुजे उहा फैलिजे न। सो इहे कटे ऐं मां हिकिड़े बॉक्स में इहे विझंदी वेंदी आहियां। उहे कागज़ जेके आहिनि उहे फाड़े गंद जे तरे में थैलीअ में हलिया वेंदा आहिनि। सो हिननि जे लाइ मूं हिकिड़ो बॉक्स ठाहियो आहे, जंहिंमें मां हिननि खे विझंदमि हाणे। ऐं हलूं था हाणे कमरे में। हे नेट सुकी वई आहे। हीअ लेस बि कल्ह धोती हुअमि, ऐं यकीन कयो त हीअ कल्ह एतिरी न पई चमके जेतिरी अॼु थी चमके। यानी उहा ई ॻाल्हि आहे त खुले मैदान में रखी वेठा आहिनि, त हुन ते डस्ट पई थी पए, त इन करे मां हमेशह धोई छॾींदी आहियां। ऐं हाणे जेको आहे मां कपिड़ा कढंदमि हादिया ऐं राजिया जा। राजिया चयो मूंखे स्ट्रॉबेरी वारो ठाहे ॾियो, ऐं हादिया अञा नंढड़ी आहे, कुझु चई नथी सघे। हुनखे जेको ॾींदासीं उहा पाईंदी। सो हीअ 2 शर्ट्स आहिनि। हिकिड़ी मुंहिंजी, मूंखे अॼुकल्ह फ्रूट सां प्यार थी वियो आहे। हीउ ॾाढ़ूं वारो मुंहिंजो रओ पियो आहे हिते। ऐं हे हाणे मां पंहिंजो कुर्तो सिबंदमि। सो हे ॿई कढां थी।
राजी ऐं हादिया जा कुर्ता शलवार ठाहींदमि। हीअ जो कलर थोरो डिफरेंट आहे शेड, पर हाणे थोरी देरि हुननि खे पाइणो आहे, सॼी उमिरि त इहो कोन पाईंदियूं, ईद जे ॾींहं त झटि खनि पाईंदियूं। हे वधीक लेस हिन सां वधीक मैचिंग आहे। सो मां ठाहिणु ईअं थी चाहियां त जीअं हे ईद ते बि पाइनि ऐं पोइ घर में बि पाए सघनि। सो हाणे मां वेही कंदमि हिते कटिंग। हीअ आहे मुंहिंजो नंढिड़ो बॉक्स जंहिंमें मां अहिड़े क़िस्म जा सभु विझंदी वेंदी आहियां, पेपर्स, कटिंग्स, नाला, जेको बि लिखियलु हूंदो आहे। अहिड़ी नंढी नंढी कटिंग्स जे लाइ त मां हीउ दॿो ठाहियो आहे, ऐं जेकॾहिं वॾा पेपर्स हूंदा आहिनि उन मां चऊं त भई छा छा कटियूं असां, त पोइ उन जे लाइ मां थैली ठाहे छॾींदी आहियां। ऐं फाइनली हीउ जॾहिं भरिजी वेंदो आहे त पोइ दरिया में उछलाए छॾींदा आहियूं। सो दरिया हिते त कोन्हे कराची में, वेंदा आहियूं लाड़काणे या रस्ते में किथे बि त दरिया में उछलाईंदा आहियूं। इहो ज़रूरी आहे हिननि जो एतिराम करणु, असांजी मालूमात लाइ, असांखे सेखारण लाइ हीउ सभु कुझु छापियो थो वञे, त इहो ख़्यालु करणु घुरिजे त इन्हनि खे असां गंद में न उछलायूं। त हिते जीअं क़ुर लिखियलु आहे, मतिलबु छा ॾेखारियां, हाणे सभु अहिड़ी क़िस्म जूं कटिंग्स आहिनि हिन में। मां काफ़ी देरि सिलाई कंदी रही आहियां। हादिया जो वॻो तक़रीबन सिबिजी वियो आहे। हितां मां पाम पटराए छॾी। हिकु त हुनजो इलाही वॾो हिसो सुकल हुयो, पर उहो त ख़तमु हुयो, ऐं ॿियो जेको हुयो वॾो नओं, मां सोचियमि त उनखे खणाए ऐं कंहिं कुंडीअ में हणां या ॿाहिरि हणां, पर न, उन जूं पाड़ूं हिते ॾाढियूं डीप हुयूं। सो हीअ सॼी स्पेस हिते बची आहे, ऐं हीअ शयूं हितां हटायूं वयूं आहिनि। ऐं हीअ मुंहिंजो फ्लेमिंगो बि हिते परे बीठो आहे। सो कुझु देरि खां पोइ ॾिसां थी, अॼु या सुभाणे मां हिननि खे हिते कुझु सेटिंग कंदमि। प्लांट्स जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सो छो त हीअ स्पेस मां बचाई कुंडियुनि जे लाइ। त हीअ आहे सूरत हाल। ऐं हाणे 1:30 थियो आहे हिन महिल, त मां पहिरियों पढ़ंदमि वञी नमाज़। मंझंदि जा हिन महिल थिया आहिनि 3। मां त वञा थी रेस्ट करणु। सुराण हिते तयारी थी करे, तारी में कुझु पचाए थी, पास्ता। सो सुराण जी हिते तयारी लॻी पई आहे। ऐं हिन पासे छा आहे, पास्ता बॉइल। अच्छा, पाणी तो गरम थिए, हिन में पास्ता बॉइल थींदा। सो मां वञा थी रेस्ट करणु। मां बि ॾिसां थी कुझु न कुझु त पचाईंदमि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। हूअं अॼु असांजो इफ़्तारी डे आहे, मां न पचाईंदासीं। छा थियो? हल त ॿियो कढ, का ॻाल्हि न आहे। न कर, मुंहिंजो हेवी आहे थी वेंदो। हलो सही आहे, न त ॿिया बि त पिया आहिनि न। सो बहरहाल मां वेंदमि रेस्ट करणु। हीअ पंहिंजी कमु करे वठे, हीअ किचन मां जेको आहे पंहिंजी जान छॾाईंदी, त पोइ मां पंहिंजी जान अची अटकाईंदमि किचन में। सो वञा थी हाणे थोरी देरि रेस्ट करणु। सुराणे पास्ता रेडी करे हाणे नमाज़ थी पढ़े, ऐं मां नमाज़ पढ़ी अची वई आहियां। मां कुझु ठाहियां थी इफ़्तारी जे लाइ, ऐं पोइ उहो तव्हां सां शेयर कंदमि। ऐं मां उनजी वीडियो बि ठाहियां थी अलॻि सां। अॼु मां सैंडविचिस जी वीडियो शेयर करे चुकी आहियां, मूंखे उमेदु आहे तव्हां ॾिठी हूंदी। सो हिते मां छा ठाहींदमि, इहो हाणे ठाहिण खां पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि। सो मूं ठाहिया आहिनि ही फ्रेंच फ्राइज़, थोरा डिफरेंट स्टाइल में, ऐं ही ब्रेड जा पकोड़ा। ठीकु आहे, ब्रेड स्टफ पकोड़ा। हिन ॿिन्ही जी मां अलॻि अलॻि वीडियो ठाही आहे। ऐं इहो ॾिसो त मां डायरेक्ट अख़बार ते कोन रखियो आहे, मूं हिन में 1-2 लेयर्स टिशू पेपर जा ॾेई हिन फ्राइज़ में बि ऐं पकोड़नि में बि रखियो आहे। सो इहो असांजो इफ़्तारी बि आहे। हेॾा ही पास्ता आहिनि, इफ़्तारी बि इहा ई आहे, त असांजो डिनर बि इहो ई आहे, सभु कुझु इहो ई आहे। ठीकु आहे न। इन खां अलावा फ्रूट त हूंदो आहे, हाणे फ्रूट ऐं पाणी आहे, इहो असां कोन था मेंशन कयूं, इहो त नॉर्मल आहे। ठीकु आहे। ऐं सो हाणे थोरी देरि में इफ़्तारी जो टाइम थींदो ऐं नमाज़ जो बि टाइम थींदो। उनखां पोइ ॾिसूं था त मां तव्हां सां वरी ॿीहर मुलाक़ात कयां थी या नथी कयां।